बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगीअ में तव्हां असां ॾिठो आहे त जॾहिं बि कंहिं माण्हू खे वारो मिलंदो आहे त बसि ॻाल्हाइणु शुरू थी वेंदो आहे, बिना कंहिं सबब जे, बिना कंहिं सोच जे। पर हिन जी ॻाढ़ी पई माण्हूअ जी हलंदी आहे, हुनजो वात पियो हलंदो आहे। पोइ उहो सोच ऐं शऊर खां कमु वठण जे बग़ैर ई उहो अॻिते हलंदो आहे। हज़रत अली करमला वजह खां कंहिं पुछियो त घणो ॻाल्हाइणु कीअं आहे, त हज़रत अली करमला वजह चयो त जॾहिं माण्हू घणो ॻाल्हाईंदो आहे त उहो ख़ता कंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू ख़ता कंदो आहे त हुनजी दिलि पकी थी वेंदी आहे, ऐं जॾहिं दिलि पकी थी वेंदी आहे त उन मां ईमान आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो वेंदो आहे। ऐं जॾहिं ईमान ख़तमु थी वेंदो आहे त माण्हू कूड़ ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे। हूअं बि ज़िंदगी जो उसूल रहियो आहे त जॾहिं असां घणो ॻाल्हाईंदा आहियूं या हद खां घणो ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं त उनजो असरु इहो थींदो आहे त माण्हू कूड़ ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे। नबी साईं जिन वटि को माण्हू आयो, चई साईं मां पंहिंजा गुनाह ख़तमु करणु चाहियां थो, छा कयां? त साईं जिन हुनखे चयो त तूं बसि सदाईं सचु ॻाल्हाए, कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाए। जॾहिं हू का बि ग़लती करणु या गुनाह करणु वञे पियो त हू सोचे पियो त मां वापसि वञी नबी साईं जे आॾो सचु ॻाल्हाइणु पवंदो, तंहिंजे करे हू हमेशह सचु ॻाल्हाईंदो हो। तंहिंजे करे घणो ॻाल्हाइण जो इम्पैक्ट तव्हांजी शख़्सियत ते पवंदो आहे, असरु पवंदो आहे तव्हांजी शख़्सियत ते। जॾहिं तव्हां घणो ॻाल्हाईंदा आहियो त माण्हुनि जो एतबार तव्हां तां खजी वेंदो आहे, यानी हू चवंदा आहिनि त बसि हीउ ॻाल्हियूं रुॻो करे थो ऐं अमल नथो करे पियो। इब्न अंशा हिकिड़ो चकर घुमणु वियो पंहिंजे दोस्त हिकिड़े सां ॿाहिरीं मुल्क में। जॾहिं हुते बीठो थियो त जॾहिं हुनजो दोस्त हुनखे ॿाहिरि वठी आयो त हू उस ते बीठा थिया, त हुनजो जेको पाशो हुयो उनजे भरिसां जॾहिं छोकिरा गुज़रनि पिया त उतां जंप ॾेई गुज़रनि पिया। त इब्न अंशा हुनखे चयो त हीअ ॿार जेके असां वटां गुज़रनि था पिया, इहे जंप छो था कनि? त हुन उस्ताद मुस्कुराए चयो, चई असांजो जॾहिं को उस्ताद बीठो हूंदो आहे त हुनजे पाशे खे मता लत अचे, तंहिंजे करे शागिर्द उतां अदब ऐं एतिराम सां गुज़रिया वञनि था पिया। इहा ई अदब ऐं एतिराम जी तकास आहे। जंहिं जॻह ते जंहिं माण्हू जेको बि महसूसु कंदो आहे त हुनजो को वॾो वेठो आहे थियो, अदब जो मक़ाम हूंदो आहे, एतिराम जो मक़ाम हूंदो आहे, त पोइ उहो माण्हू कॾहिं बि घणो न आहे ॻाल्हाईंदो, छो जो हू ॼाणंदो आहे त हुन खां वधीक जेके माण्हू वेठा आहिनि थिया उहे इज़त ऐं एतिराम जे लाइक़ु हूंदा आहिनि। जंहिं जॻह ते इज़त ऐं एतिराम घणो हूंदो आहे उन जॻह ते ज़बान बंदी बहितरीनु लॻंदी आहे, छो जॾहिं तव्हां ज़बान वधीक खोलींदा आहियो त अदब एतिराम खां परे थी वेंदा आहियो। छो जो ज़बान जॾहिं माण्हू खोलींदो आहे त उन महिल कॾहिं कॾहिं किन किन माण्हुनि जी आदत हूंदी आहे, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न, यानी हू तव्हांखे पिया कटींदा आहिनि पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ, वारो न ॾींदा आहिनि। हुननि जी कोशिशि इहा हूंदी आहे त बसि जेको मूं वटि आहे उहो मां मुंतक़िल करे वठां, ॿिए ताईं पहुचाए वठां त जान छुटे, ऐं ईअं महसूसु न कंदो आहे त अॻियो जेको आहे उहो उन खे कीअं थो महसूसु करे या ॾिसे पए। ज़िंदगीअ में जंहिं ॾींहुं बि तव्हां महसूसु कयो त तव्हां पंहिंजे दुश्मन जे लाइ अहसासु महसूसु कयो था, क़यास महसूसु कयो था, हुन ते तव्हांखे हुन ते रहम थो अचे, त पक ॼाणो त अलाह ताला तव्हां सां राज़ी आहे। छो जो जॾहिं दिलि में अंदर में अहसासु पैदा थींदो आहे, माण्हू में विश्वास पैदा थींदो आहे, त पोइ जेको मुखालिफ़ हूंदो आहे उन ते बि रहम अचणु शुरू थींदो आहे। ऐं मुखालिफ़ ते रहम तॾहिं ईंदो आहे जॾहिं माण्हू पाण ताक़त में ईंदो आहे। ऐं हज़रत अली करमला वजह चयो आहे, जॾहिं बि ताक़त में को माण्हू ईंदो आहे ऐं ॿिए माण्हू खे माफ़ु करे छॾींदो आहे त हुनजा रुतबा ऐं हुनजा दर्जा वधीक बुलंद कया वेंदा आहिनि ऐं हुनजी इज़तुनि में इज़ाफ़ो कयो वेंदो आहे। असांजे इंसान जी जेका एज आहे या उमिरि आहे उन में ॻाइणापे जो घणो अमल दख़ल आहे, यानी 1 2 3 इहो ॻाइणापो हलंदो आहे पियो, जंहिंसां असांखे लिमिट जी या दर्जे जी ख़बर पवंदी आहे पई। जेको माण्हू शऊर वारो हूंदो आहे उन ॻाइणापे जी बुनियाद ते अमल कंदो आहे। दुनिया में जेके बि जुर्म थियनि था, जेकी बि ॾोह थियनि था, जेके बि गुनाह थियनि था, उनजी बुनियादी सबबु हिकिड़ो ई आहे, घणो ॻाल्हाइणु। यानी तव्हां जॾहिं हरूभरू ॻाल्हाईंदा आहियो पिया, बेमक़सदु ॻाल्हाईंदा आहियो पिया, जंहिंजी का माना न हूंदी आहे, जंहिंजी का मफ़हूम न हूंदो आहे, त पोइ उहो ईअं ई आहे जीअं कंहिं रेगिस्तान में ख़ाली माण्हू ॿिज छटे अचे या उमेदु रखे त इन जॻह ते माण्हूअ जी पोख पैदा थींदी, त इहा ईअं ई आहे। घणे ॻाल्हाइण जे करे तव्हांजी जेका दिलि आहे उहा ईअं वीरानीअ वांगुरु थी वेंदी आहे, उन ते कॾहिं बि सचाईअ जो ॿूटो पैदा कोन थी सघंदो आहे। घणे ॻाल्हाइण जे करे तव्हांजा क़रीबी माण्हू त परे थी वेंदा आहिनि,
पर हिकिड़ो माण्हू तव्हां ॾिठो आहे करे करे घण ॻाल्हायूं माण्हू उन जी कोशिशि में हूंदो आहे त वॾी महफ़िल हुजे बसि पोइ कंहिंखे वारो ई न अचे, मां वेठो ॻाल्हायां ऐं ॿिया वेठा ॿुधनि, ऐं भले पोइ जेको आहे सो केतिरो बि वक़्तु गुज़री वञे त अहिड़े क़िस्म जी आदतुनि ऐं अहिड़े क़िस्म जी सोचुनि खां माण्हूअ खे बचणु घुरिजे। तव्हां सभिनी जी महिरबानी। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़